ठुलाई भर पासे में मलेरिया ते ज़ाब्तो अची न सघियो। मलेरिया जा कलूर वधीक हिकु ॿार पंहिंजी हयाती विञाए वेठो। ठुल जे ॻोठ मुग़ल लाशारीअ में 2 वरहनि जो नौमान पुट शमसुद्दीन लाशारी मलेरिया सबबि फौत थी वियो। जॾहिं त मलेरिया में केतिरा ई ॿार मुब्तला थी चुका आहिनि। ॿुधायो पियो वञे त तालका इस्पताल में मलेरिया वार्ड जी सहूलियत न हुअण सबबि बर वक़्तु इलाज जी सहूलियतूं मुहैया नथियूं थी सघनि। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त इमरान ख़ान वॾो अदाकार आहे। खेसि गोलियूं लॻियूं पर संदसि जे जिस्म मां रत जो फुड़ो बि न निकितो। कराची जे लियारीअ वारे इलाइक़े चाकीवाड़ा में पीपल्स पार्टीअ पारां योम तासीस जे मौक़े ते जलसो मुनक़िद कयो वियो। उन मौक़े ते सईद गनी चयो त इमरान ख़ान न्याज़ी हिन मुल्क खे पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ हलाइणु चाहे थो, जेको संदसि ख़्वाबु हाणे कॾहिं बि पूरो न थींदो। इमरान ख़ान न्याज़ी ज़िमनी इलेक्शन में लियारीअ मां भॼी जान छॾाई। इमरान ख़ान न्याज़ी हिकु कूड़ो आहे जंहिं हमेशह यूटर्न वरितो आहे। इमरान ख़ान वॾो सियासतदान न पर अदाकार आहे। खेसि गोलियूं लॻियूं पर जिस्म मां रत जो हिकिड़ो कतरो बि न निकितो। नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था सखर मां। सखर जे ॻोठ बिलाल खोसो में पुलिस जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ ॻोठ जे रहवासियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन वधीक ॿुधायो त असांजी बिरादरीअ सां संगावती मसइलो हलंदड़ आहे। बिरादरीअ वारा बाअसर आहिनि। पुलिस उन्हनि जी वांगार वहे थी। मुस्मात ज़ाहिदा ॿुधायो त मुंहिंजी न्याणी ज़ेबुल निसा मथां चर्स जो कूड़ो केस दाख़िल करे जेल मोकिलियो वियो आहे। मासूम पुट खे गिरफ़्तार करे गुम कयो वियो आहे। मुज़ाहिरीन पारां अला अख़्तियारनि खां इंसाफ़ जी घुर कई वई आहे।